रोहिणी में लीगल एड सोसाइटी पारां ॻोठ गुलाम रसूल चंजण में जागरता प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। रिपोर्ट कर रहा है करीम बख्श चौधरी। रोहिणी लीगल एड सोसाइटी पारां कानून की जान बाबत ॻोठ रसूलबग चंजण में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें ॻोठाणनि वॾे अंक में शिरकत कई। उन मौके ते लीगल एड सोसाइटी के फील्ड ऑफिसर वकील जुल्फ़कार अली मीरानी, वकील असदुल्ला मलक, आफरीन कमल ॻोठाणनि आवाज़ टी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी हिकिड़ी कोशिशि आहे त सिंध में उहे माण्हू अबोझ माण्हू जिन खे क़ानूनी हक़नि जे हवाले सां ॼाण न आहे त उन्हनि खे क़ानूनी हक़नि जे बारे में ॼाण ॾिजे ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जा जेका बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे उन्हनि जो क़ानूनी रस्तो ॿुधाए करे उन मां मसइलनि मां कढिजे। ख़ासि तौर ते तालीम, सिहत या पीअण जे साफ़ पाणी या बिजली या गैस जे हवाले सां जेके मसइला मसाइल अचनि था उन्हनि खे कंहिं क़ानूनी ॼाण ॾेई करे उन्हनि खे जेके वास्तेदार इदारा आहिनि उन्हनि ताईं पहुच कराइजे। कॉल सेंटर आहे जंहिंजो नंबर आहे 080070806। सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर जे नाले सां, ठीकु आहे। कंहिं बि माण्हू सां अगरि को बि क़ानूनी मसइलो पेश अचे थो, उहे चाहिनि था हुननि खे का लीगल एडवाइस मिले सुठी, छो त आमतौर ते असां ॾिसूं था अगरि कंहिं बि सुठे वकील जे घर माण्हू वेंदो आहे, का लीगल एडवाइस वठंदो आहे त उनजी फीस हूंदी आहे कंहिं सुठे वकील जी, ठीकु आहे। माण्हू इन ते घर वेठे फ़ोन करे कॉल करे सघे थो, जेको 9 खां 5 ताईं असांजो कॉल सेंटर खुलियल हूंदो आहे। तव्हां उन ते कॉल करे मुफ़्त क़ानूनी मदद वठी सघो। लीगल एंड सोसाइटी इदारो जेको आहे असांखे मुकमल ॼाण ॾिए थो, उन्हनि जा लख थोरा महिरबानियूं, असां उन्हनि जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे ॻोठाणनि खे इहो ॿुधायो त बाबा जेको आहे असांखे तव्हांजी हर मदद लीगल एंड सोसाइटी कंदी। ॻोठनि वञी क़ानूनी मशवरा ॾियनि था, उनखे उनजे हल कराइण जी बि कोशिशि कंदा, बिल्कुलु जेका केतिरा हल कराइनि था।